सरदार मदीने में आओ मिठा सुनन जो सरदार मदीने। अरे हे मदीने जी गाल बुध जाए खुदा जो कसमा तो के रब करीम मदीनो घुमाई दो। मेलन दे बस में हो दे महबूब जा मीनार नजर नहीं दई। मीनार में फिर सी शाह फरमाए दो है चमकन पे चंद तारा नूरी बाबा नजारा। चमकन पे चंद तारा नूरी बाबा नजारा। ये जो धारी चमकार मदीने में आ। जो धारी चमकार मदीने में आ। सुनन जो सरदार मदीने में आ। मिठा सुनन जो सरदार बदकार बख्श दीव्या बेकार बख्श दीव्या बदकार बख्श दीव्या। बदकार बख्श दीव्या एक दफे अब्दुल्ला उमरे दे पियो वञे 6 महीना या साल थींदो। मूंखे चईसीं मां तारे थो वञे जी के मौलवीअ खां पुछण थो वञा उमिरो कीअं कजे। अड़े मुंहिंजो हर विञाए छॾई मुला मुला मचो इहे आहेड़ी आही मिलवा सदे मागते थामण कम ताईं। तूं इएं वञ मूंखे कहिड़ी ख़बर उमिरो मुंहिंजो क़बूल थियो या न। मां बि जीअं ॿिया बि डोड़िया पिए मुंहिंजी बि डोड़ा जीअं ॿिया पढ़नि पिया मां बि पढ़ां पियो। पर क़ुरान पाक में रब फरमायो आहे केॾो बि बदकार आहीं केॾो बि गुनाहगार आहीं मुंहिंजे महबूब जे दर ते अच तोखे माफ़ी आहे। छो मुलनि खां पुछंदा त हेॾे काॾे वञिणो पवंदो। अड़े मीकात साम्हूं रुकन यमानी खे चुनी ॾेई डोड़ा कबी छो त डोड़ सां बि का बरकत आहे। रब सदो मुंहिंजा बाना हुक्म हर डोड़नि पिया न वञ मुलनि जे कढ तूं महबूब जे इश्क में हल। ख़ुदा जो कसम आहे जेको घुरंदे सो मिलंदी। शर फरमाए थो है बदकार बख्श दीव्या बेकार बख्श दीव्या बदकार बख्श दीव्या बेकार बख्श दीव्या। छो जो शाफी शफादार मदीने में आ। शाफी शफादार मदीने में आ। ओ अदा सुनन जो सरदार मदीने में आ। सुनन जो सरदार मदीने में आए साली मोटे हिता न खाली साली मोटे हिता न खाली। जो